राजा कुरैशी जी रिपोर्ट मौजूद। छठो डिप्टी कमिश्नर छठो मुज़फ़्फ़र अली क़ादरी संदसि ऑफिस में झंपेर मीटिंग रेलवे स्टेशन भरिसां कोयले जी खाण में पेश ईंदड़ हादसे में फ़ौत थियल चमन गुल ख़ान जे वारसनि खे ज़िले इंतिज़ामिया जी कोशिशुनि ऐं सिफ़ारिश ते NDMA पारां मंज़ूर करायल 10 लाख रुपयनि जो इमदादी चेक फ़राहम कयो। ताज़ियुनि बरसातियुनि दौरान झंपेर मीटिंग रेलवे स्टेशन भरिसां पेश आयल अलमनाक सान्हे में फ़ौत थियल 9 मज़दूरनि मां 8 जे वारसनि खे ज़िले इंतिज़ामिया पारां मोकिलियल सिफ़ारिश ते NDMA पारां मंज़ूर करायल 10 लाख रुपयनि जा चेक अॻु में ई फ़राहम कया विया हुआ, जॾहिं त अॼु बाक़ी रहियल पोरियत चमन गुल ख़ान जे वारसनि खे पिणु 10 लाख रुपयनि जो इमदादी चेक हथों हथ ॾिनो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त ज़िले इंतिज़ामिया बिना फ़र्क़ जे हर ॾुखिये घड़ीअ में ज़िले जे अवाम जी हर मुमकिन मदद करण जी हर वक़्त कोशिश में आहे ऐं खेनि कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो।